नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कुंभ में ख़बर ॾींदा हलूं त कुंभ जे बाअसर शख़्सियत जे पुट पारां मिस्किन पोरित खां नई मोटरसाइकिल ज़बरदस्ती खसे व्याजखोर वटि गिरवी रखे छॾी। कुंभ पुलिस थाणे खां ॿाहिरि कढी छॾियो। कुंभ अचण लाइ किरायो न आहे, ख़ुदा जे वास्ते मिस्किन आहियां, मूंखे गाॾी वापसि कराए ॾिनी वञे। मुतासिरनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे। परवेज़ केरु आहे? तुमराणी आहे कंहिंजो पुटु आहे? दुर्मा तुमराणी जो। छा चयईं तोखे? त मूंखे त गाॾी का फ़ोन ते घुराई, मां वियुमि हुते 2-3 ॼणा पाण में, हुनजी सेटिंग बि थियल। मूंखे चयूं गाॾी त मां न पियो ॼाणे। नई गाॾी आहे, 21 मॉडल आहे। सीडी गाॾी आहे? सीडी आहे। अच्छा, पोइ तोखे छा चयूं त? मूंखे गाॾी ॾे थो किरायो ॾियो शाम ताईं, मां न पियो ॼाणे। ज़बरदस्ती करे 2 ॼणा पाण में मूंसां विढ़िया, गाॾी कसे विया। मां ॾाढा। अच्छा, उहो केरु हा? तुमराणी आहे, 3 ॼणा। उन्हनि खे सुञाणे थो? हा, सुञाणे। अच्छा, घणा ॾींहं थिया आहिनि गाॾी खे? हिनखे हफ़्तो थी वियो आहे। थाणे ते तव्हां आहियो आहे? थाणे ते ॿाहिरि ॿुधल कोन पिया अथई। मां ॾाढा पंध कयमि, 2-3 चकर मां पंध कयमि थाणे ते। भला ॻोठ जे चङनि खे चयो आहे? सभिनी खे चयो आहे। कंहिंखे बि चयो आहे? अतास हुनखे चयो आहे, ऐं उहो चङो आहे असांजो, हुनखे बि चयो आहे। बि चयो आहे आसरे में रहाए बसि, हफ़्तो ॾेढ थी वियो आहे। अच्छा, पोइ अतासनि चवनि कुझु बि कोन थो करे तव्हांजे लाइ? हुनखे तूं चयो सही अथव? साईं, मां सां मसइलो आहे। पुलिस ॾे मूंखे मोकिले 2-3 चकर थाणे ते, त कोई कोन जवाबु न पियो ॾे, हले ई कोन पियो। अच्छा, गाॾी किराए ते हलाईंदा या ईअं पंहिंजी चढ़ी जे लाइ थी? पंहिंजी चढ़ी जे लाइ किराए ते। अच्छा, पंध करे करे मां थकिजी पियो आहियां गाॾी जे लाइ। मां ग़रीब आहियां, मुंहिंजी एसपी अपील आहे, मुंहिंजी मदद करे भाउ। मां ग़रीब आहियां, ॿुधी भाउ। पंध ॾाढा कयमि थाणे ते, कोई न पियो ॿुधे मुंहिंजी ग़रीब जी। 2-3 चकर मां पंध कया मैं। इहा एसपी की अपील है, मैं ग़रीब जी गाड़ी मोटरा दे मदद करे मुझे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।